नाज़रीन, दराज़ा शरीफ में हज़रत सचल सरमस्त जी मज़ार ते कम कंदड़ पोरहत दुकानदारनि ज़ाइरनि तरफ़ां दरगाह खे SOPs ते खोलण जो मुतालबो कयो वियो। ॾिसूं था कुर्बान मंगी जी ही रिपोर्ट। जी त नाज़रीन, असां हींअर मौजूदु आहियूं दरगाह हज़रत सचल सरमस्त ते। 4 महीननि खां जेको आहे सो लॉकडाउन जे सबब जे करे ही दरगाह हज़रत सचल सरमस्त बंदि रहियो आहे ऐं हितां जे जेके दुकानदार आहिनि ऐं अक़ीदतमंद आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। ॻाल्हि इहा आहे त 4 महीननि खां मुसलसिल लॉकडाउन हुजण जे करे हितां जा शहरी तोड़े दुकानदार या जेके अंदरि एम्प्लॉई आहिनि दरगाह ते तमामु घणो सख़्तु परेशान आहिनि, छो त हिननि जो सॼो गुज़र सफ़र दुकानदारी जो रोज़ी रोटी हिन ते संदुल ते या जेके रखियूं वेठा आहिनि सभु इन ते ई आहे। ऐं असां गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे ख़ासि करे स्पेशली जेको आहे सो असां अपील कंदासीं त SOPs जे तहत जीअं ॿिया दरगाह खोलाया विया आहिनि ईअं दरगाह हज़रत सचल सरमस्त खे बि जेको आहे सो ओपन करायो वञे त जेको आहे सो तमामु घणो पब्लिक शुक्रगुज़ार रहंदी गवर्नमेंट सिंध जी। असांजो हिते पंहिंजो दुकानु आहे दरगाह हज़रत सचल सरमस्त ते। इहो बि तमामु घणो 6 महीननि खां वठी लॉकडाउन जी वजह सां बंदि आहे। असांजी इहा ई गवर्नमेंट खां अपील आहे त तमामु जल्द अज़ जल्द जेको आहे सो जीअं दुकानदारी खोली वञे, SOPs तहत खोली वञे। सभु दुकानदार पाण में जेको आहे ॾाढो परेशान थी पिया आहियूं। इन जे करे जेको आहे सिंध गवर्नमेंट हुकूमत सां इहा अपील आई आहे त जीअं SOPs ते सिंध में जेकी बि दरगाहूं खोलियूं वयूं आहिनि ईअं ई जेको आहे सो SOPs ते जेको आहे दरगाह सचल सर में बि खोलियो वञे त जीअं दुकानदारनि जी बि रोज़ी थिए ऐं जेको आहे सो ज़ाइरीन खे बि जेको आहे सो पंहिंजी जेको आहे सो माना इहा थींदी आहे जेका मिले जेको आहे सो माना त ज़ाहिर थिए दीदार थिए माना जेको आहे जेको अचे थो परे परे खां पंहिंजी पंहिंजी उमेदूं खयूं थो अचे त उनजी बि जेको आहे माना मंज़िल जेको आहे आसान थी सघे। असांजो चवणु इहो आहे त जीअं सेवण या भिटाई सरकार के SOPs जे तहत खोलियो वियो आहे अहिड़े ई तरीक़े सां असांजो बि दरगाह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह के SOPs जे तहत खोलियो वञे त बड़ी महिरबानी थींदी। सिंध गवर्नमेंट के वज़ीर आज़म इमरान ख़ान के असांजी इहा अपील आहे त दरगाह हज़रत सचल सरमस्त खे खोलियो वञे। असां यकीन कयो असां मज़ूरी करे था सघूं, हुन काॾे निकिरी था सघूं कयूं, बेरोज़गार लॻा असां हिते घर में वेठा आहियूं। जेको आहे सो जे दरगाहूं ॿियो सिंध जो खुलियूं न ईअं मौला खे मञूं तव्हां सचल साईं जी दरगाह बि खोलियो, असां बेरोज़गार लॻा सभु वेठा आहियूं। जेको आहे सो महिरबानी कयो असां हिते सभु बेरोज़गार लॻा वेठा आहियूं, काॾे वञूं मज़ूरी बि कोन थियूं थियनि। जीअं त नाज़रीन, अवां दुकानदारनि ऐं अक़ीदतमंद जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणो हुयो त जीअं सिंध में जेको आहे सो ॿिया दरगाह SOPs जे तरियां खोलिया विया आहिनि ईअं ई हज़रत सचल सरमस्त जो दरगाह बि खोलियो वञे त जीअं असां पंहिंजो कारोबार करे सघूं ऐं अक़ीदतमंद ज़ियारत करे सघूं। कैमरामैन जहांगीर मंगी सां गॾु कुर्बान मंगी, दराज़ा शरीफ।